ॿिए पासे अवांखे अपडेट कंदासीं। कराची में चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत सां एशियाई तरक्याती बैंक के वफ़द मुलाकात कई है। मुलाकात के हवाले से अवांखे अपडेट किया पिया। मुलाकात में एशियाई तरक्याती बैंक के सीनियर अर्बन डेवलपमेंट स्पेशल लो आइडर राइड ट्रांसपोर्ट वारे सेक्रेटरी अब्दुल हलीम शेख ऐं ॿिया बि शरीक थिया आहिनि। मुलाकात में BRT रेड लाइन रिथा के मसलन के हल करण ऐं मुक़रर वक्त ते रिथा मुकम्मल करण ते इतफ़ाक़ कयो वियो। मलीर में बायोगैस प्लांट के तामीर लाइ ज़मीन जी मुंतकिली अराधीन पार्क में बस डिपो कायम करण ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। पीपल्स बस रिथा कामयाब है। पीपल्स पिंक बस रिथा के दुनिया में अहमियत मिली है। चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत जो चवणु आहे। चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत सां एशियाई तरक्याती बैंक के वफ़द मुलाकात कई है। मुलाकात में एशियाई तरक्याती बैंक के सीनियर अर्बन डेवलपमेंट स्पेशल ट्रांसपोर्ट वारे सेक्रेटरी अब्दुल हलीम शेख ऐं ॿिया शरीक थिया जिन मुलाकात कई है। अहम मामलन ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुलाकात में BRT रेड लाइन रिथा के मसलन के हल करण ऐं मुक़रर वक्त ते रिथा के मुकम्मल करण जी इतफ़ाक़ कयो वियो आहे।